अच्छा छो इते बीरा कमाल खान ओठे जड़े शैतान उठ रबन के वरी कमाल खान जी चाल में इएं फासाए छॾियो जीअं मछेरा मच्छियुनि खे फासाईंदा आहिनि। वेचारो रबन नियत जो साफ़ माण्हू जंहिं ओठे जी जान बचाइण ख़ातिर कमाल खान सां मुंहुं मुक़ाबिल थियो ऐं पुठी खां वार करण वारो शैतान ओठो जंहिंजी अक्सरियत ई पुठी खां वार करण वारी आहे। बेईमान ऐं गद्दार माण्हू हमेशह पुठी खां वार ई कंदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जड़े शैतान उठ कमाल खान जी दलाली ऐं बेगरताईअ में पंहिंजी बेगरताईअ जो वॾो सबूत ॾिनो। रबन वीचारे खे ईअं ॼार में फासाए करे पोयां गोलियूं हलाए छॾियूं ॼण रबन ओठे जो ख़ानदानी दुश्मन हुजे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान जी विछायल ॼार ऐं ओठे जड़े शैतान उठ जी पिस्टल मां निकितल गोलियूं छा रबन खे मौत मारे सघंदियूं या ज़हर ज़िंदगी ड्रामे में वारिस फ़रिश्तो बणिजी अची रबन खे हस्पताल खणाए वेंदो जिथे रबन जी ज़िंदगी बची वेंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में वारिस तमामु बहितरीन परफॉर्मेंस में आहे जेको इंसाफ़ ऐं अमन ऐं हिकु ज़बरदस्त सोच रखण वारो बहितरीन ॻोठाणो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे रबन जो एतमाद बहाल थींदो तो वारिस ऐं ओठे जड़े शैतान उठ में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। जॾहिं वारिस रबन खे हितां खणी वञी हस्पताल पुॼाईंदो ऐं उनखां पोइ बि कमाल खान जहिड़े कमीने इंसान जे ख़ौफ़ खां मीरा ऐं रबन जे घर जो पहिरेदार बणिजी रबन सां साथ निभाईंदो ऐं उनखां पोइ रबन वारिस कुल्हो कुल्हे सां मिलाए कमीने कमाल खान ऐं ओठे जड़े शैतान उठ के मारण में गॾु हूंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।